अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम धरती जा सितारा में बाखफीर ज़ादा जा खोड़ सारा सलाम क़बूल कंदा। अॼु असां जंहिं सितारे वटि मौजूदु आहियूं उहे तमामु बहितरीन एक्टर भी आहिनि ऐं थिएटर परफॉर्मर भी आहिनि ऐं एक्टिंग में पढ़ाइनि भी पिया। सिंधी मीडिया ऐं उर्दू मीडिया ॿिन्हिनि में तमामु बहितरीन कमु कनि था पिया। वधीक गुफ़्तगू कंदासीं सर सां ऐं तव्हांखे बि ख़बर पवंदी त कहिड़े क़िस्म जा इंसान ऐं केॾा बहितरीन आर्टिस्ट आहिनि। असां मौजूदु आहियूं साईं पारस मसरूर साहब वटि। अस्सलाम वालेकुम पारस साहब, कहिड़ा हाल आहिनि? सलाम, ठीक ठाक। तव्हां तमामु मसरूफ़ हलो पिया। अॼुकल्ह तव्हांजो टाइम बि ॾाढो ॾुखियो मिलियो ऐं तव्हांजा जेके नवां नवां कैरेक्टर्स ऐं प्रोजेक्ट्स आहिनि से असांजे टीवीअ ते अॼुकल्ह नज़र अचनि पिया। हिकिड़ो नओं प्रोजेक्ट बि अचे पियो तव्हांजो। जी बिल्कुलु, जावेद इक़बाल मूवी अचे पई 28 जनवरी ते रिलीज़ आहे ऐं उन जी प्रमोशन्स में अॼुकल्ह बिज़ी आहियां। उन खां अलावा 2 फिल्म्स अञा आहिनि, कारमा ऐं मदारी। उहे बि इंशाल्लाह जल्द ईंदियूं स्क्रीन ते, वॾी स्क्रीन ते, सिनेमा में। शुरूआत खां ई तव्हांखे शौक़ु हुयो? हा, शुरू खां ई शौक़ु हुयो एक्टिंग जो। जीअं मूंखे त ईअं लॻंदो आहे त मां नंढपण खां ई मूंखे शौक़ु हुयो त मां अदाकार थियां। छो जो घर में जहिड़ो माहौल हुयो, बाबा साईं डायरेक्टर प्रोड्यूसर पाकिस्तान टेलीविज़न में रहिया, 35 साल उन्हनि जी सर्विस रही ऐं घर में अहिड़ो माहौल, अदबी माहौल, फर्नीचर घटि, किताब वधीक ऐं अहिड़ी तरीक़े सां असांजी वालिदा माजबीन बीना मसरूर, उन्हनि जी बि परफॉर्मेंस ॾिसंदो रहियुसि ऐं पाकिस्तान टेलीविज़न वञणु ऐं उते रिकॉर्डिंग्स ॾिसणु। त नंढे हूंदे खां मां अदाकारनि खे ॾिठो ऐं ओहिड़ो माहौल ॾिठो त मुंहिंजो मिज़ाज ओहिड़ो ई ठहंदो वियो। उन खां अलावा मां पाण ॾाढो एक्सप्रेसिव रहियो आहियां नंढे हूंदे खां ऐं हर महफ़िल जी जान हूंदा आहिनि न कुझु ॿार, जी जी, जेके बसि हर वक़्तु तफ़री करणु, सभिनी खे एंटरटेन करणु। त ओहिड़ो मुंहिंजो मिज़ाज रहियो हमेशह खां। जॾहिं मूं एजुकेशन पंहिंजी स्कूलिंग पूरी कई, कॉलेज में आयुसि त अम्मी बाबा वारनि चाहियो थे त मां इंजीनियरिंग कयां, पर मुंहिंजो मिज़ाज ई कोन हुयो इंजीनियरिंग। आर्टिस्ट माण्हू भला पढ़नि घटि त ईअं छो थींदो आहे साईं? न, पढ़ण जो ताल्लुक़ वधीक आहे आर्टिस्ट हुजण जे लाइ। इहो हिकिड़ो ग़लति ख़्यालु आहे माण्हुनि जो त पढ़ण जो शौक़ु न आहे अगरि त पोइ माण्हू आर्टिस्ट थी थो वञे, अदाकार थी थो वञे। ईअं न आहे बिल्कुलु। अच्छा, हा, तव्हांखे ॾाढो पढ़णो थो पए ऐं सॼी ज़िंदगी पढ़णो थो पए। बिल्कुलु। छो जो अदाकार थियण लाइ तव्हांखे पढ़णो ई आहे। स्क्रिप्ट ईंदो, तव्हांखे पढ़णो पवंदो ऐं उनखे पोइ यादि बि करिणो पवंदो। सही। त पोइ नंढे हूंदे खां ई मूंखे शौक़ु हुयो अदाकारी जो हिकिड़े तरीक़े सां। ऐं मां असल में जॾहिं ॾिसंदो हुउसि मुख़्तलिफ़ प्रोफेशन जे माण्हुनि खे, जीअं डॉक्टर्स खे ॾिठो त मूंखे लॻंदो हो त इहे डॉक्टर्स जेके आहिनि न, इहे बहितरीन इंसान आहिनि ऐं डॉक्टर थियणु घुरिजे इंसान खे। पोइ इंजीनियर्स खे ॾिसंदो हुउमि त मां चवंदो हुउमि इंजीनियर थियणु घुरिजे। पोइ जंहिं बि प्रोफेशन जे माण्हू खे मां ॾिसंदो हुउसि त मां चवंदो हुउसि ईअं थियणु घुरिजे। तव्हां सोचो त एक्टर थी वञा त कंहिं ड्रामे में डॉक्टर थियां, कंहिं में इंजीनियर थियां? हा, बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं हींअर जीअं मुंहिंजी फिल्म अचे पई, हुन में मां SHO थियो आहियां, पुलिस वारो थियो आहियां। SHO मलिक रियाज़ जो रोल आहे मुंहिंजो जावेद इक़बाल फिल्म में। उन खां अलावा वरी जेके ॿी फिल्म पई अचे, हिकिड़े में मां बदमाश थियो आहियां, माफिया जो हिसो थियो आहियां। भला पोइ इन्हनि सभिनी किरदारनि में त तव्हांखे मज़ो कंहिं में ईंदो आहे? विलन थियण में कि न हीरो थियण में कि न को सोशल वर्कर थियण में? हा, इहो हिकिड़ो मज़े जो सुवालु आहे। मूंखे नेगेटिव कैरेक्टर्स प्ले करण में वधीक मज़ो ईंदो आहे, बिकॉज़ हुन में मार्जिन हूंदो आहे, लेयर्स हूंदियूं आहिनि। तव्हांखे खोड़ कुझु परफॉर्म करण जो तव्हांखे मार्जिन घणो मिलंदो आहे। अच्छा। एंड इन बिटवीन लेयर्स साइकोलॉजिकल कैरेक्टर्स मूंखे वणंदा आहिनि, जंहिंमें माण्हू डिफरेंट वेरिएशंस खे प्ले आउट करे सघे थो। पॉजिटिव रोल्स में हिकिड़ो ई ट्रैक हूंदो आहे, सेम सुठो ई सुठो हले पियो। पर जेको नेगेटिव रोल कंदो हूंदो आहे न, उहो कॾहिं शो कोन कंदो आहे त उहो नेगेटिव आहे। सो देयर आर सो मैनी लेयर्स। त उहे नॉर्मली माण्हू सुठो आहे, अचानक उन जी विलेनरी साम्हूं अचे जी जी, त ॿियूं खोड़ सारी हुन में शयूं एक्सप्लोर करण लाइ मिलंदियूं आहिनि। त मां इंजॉय कंदो आहियां नेगेटिव रोल। ऐं परफॉर्मेंस वाइज बि नेगेटिव रोल परफॉर्म करणु ॾुखियो आहे। हा, बिल्कुलु इहा ई। तव्हां पढ़ायो बि पिया, त टैलेंट आहे असांजे सिंध में? असांजे सिंध में, पूरे पाकिस्तान में ॾाढो टैलेंट आहे। ऐं मां हैरान आहियां जॾहिं असां वटि स्टूडेंट्स ईंदा आहिनि त मुश्किल पेश ईंदी आहे असांखे त कंहिंखे सिलेक्ट कयूं ऐं कंहिंखे न कयूं। अच्छा। एतिरो टैलेंट आहे, बसि थोरो पॉलिश करण जी ज़रूरत हूंदी आहे। जी जी, बिल्कुलु। बाक़ी हिकिड़ो मिसकंसेप्शन आहे अदाकारी खे वठी ऐं परफॉर्मिंग आर्ट्स खे वठी, उहो इहो त पढ़ण जो शौक़ु न आहे त पोइ अदाकार थी वञो। त मां स्टूडेंट्स खे सभिनी खां पहिरियों ॿुधाईंदो आहियां त बाबा तव्हांखे सॼी ज़िंदगी पढ़णो पवंदो ऐं तव्हांखे इहो बिल्कुलु तव्हां ज़हन मां कढी छॾियो त पढ़ण जो शौक़ु न आहे त पोइ असां अदाकार थी वेंदासीं। ईअं ग़लति आहे इहा ॻाल्हि बिल्कुलु। तव्हांजी पंहिंजी क्वालिफिकेशन? मुंहिंजी स्कूलिंग त नॉर्मल रही। सेंट मैरीज़ स्कूल मां मूं पढ़ियो, कॉन्वेंट स्कूल मां। उन खां पोइ कॉलेज हिते ई कराची में ई गुलशन कॉलेज आहे हिकिड़ो, उतां मां फर्स्ट ईयर सेकेंड ईयर पढ़ियो पंहिंजो प्री इंजीनियरिंग में। उन खां पोइ मूं कराची यूनिवर्सिटी में एडमिशन वरितो, उन में उतां मूं मास्टर्स कई मैस कम्युनिकेशन में। अच्छा।
पोइ उन ई दौरान नेशनल अकेडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स 2005 में स्टार्ट थियो। पोइ उतां मूं बैचलर्स कयो परफॉर्मिंग आर्ट्स में। पोइ तक़रीबन 15 साल थी विया आहिनि मां थिएटर सां आहियां वाबस्ता, टेलीविज़न सां, फिल्म सां, कमर्शियल्स कयां पियो। जी जी। त पोइ थ्रू आउट इन में ई रहियो। जर्नलिज़म में मास्टर्स हुयो मुंहिंजो, त 3 साल मूं न्यूज़ खे बि ॾिना, फुल टाइम न्यूज़ खे ॾिना, जंहिंमें शो कयो मूं शब्बीर तो देखेगा। अच्छा। काफ़ी पॉपुलर थियो उहो। ऐं पर पहिरें अपॉर्चुनिटी मूंखे एक्टिंग जी मिली, त मूं एज़ एन एक्टर स्टार्ट कयो। पोइ कॾहिं डायरेक्शन जो सोचो? जी जी, डायरेक्शन मां कंदो आहियां, पर अञा फ़िलहालु थिएटर जी डायरेक्शन कंदो आहियां। थिएटर प्लेस डायरेक्ट कया आहिनि मूं कुझु, बाक़ी पाण हिकिड़ी फिल्म लिखां पियो। अच्छा। ऐं कुझु शॉर्ट फिल्म्स बि लिखियूं आहिनि, बसि इंशाल्लाह उन्हनि मां ई कंहिं हिकिड़े मां डेब्यू थींदो मुंहिंजो एज़ ए डायरेक्टर टेलीविज़न या फिल्म जे लाइ, पर मेन फोकस मुंहिंजो फिल्म जी तरफ़। उम्मीद कयूं था त तव्हां जहिड़ा डायरेक्टर बि साम्हूं ईंदा। इंशाल्लाह। ऐं सिंधीअ में तव्हां कंटेंट फिल्म वग़ैरह या ड्रामो सिंधीअ में छो नथा कयो? सिंधी मीडिया जे लाइ। सिंधी मीडिया जे लाइ मूं कमु कयो आहे, शुरू में काफ़ी कमु कयो आहे। सिंध टीवी जे लाइ मूं कुझु टेलीफिल्म बि कई आहे, हिकिड़ो सीरियल फ़ासिला जे नाले सां जी बिल्कुलु तव्हांजो डायरेक्ट कयो हो, उहो कयो मूं। ऐं हिकिड़ो धमाधम सिंध जे नाले सां सिंध टीवी ते शो हलंदो हुयो, रमज़ान ट्रांसमिशन हुई, उहा मूं कई हुई, होस्ट शो कयो हुयो। ईअं थोरो घणो कमु कयो आहे, पर अञा बाक़ाइदा को वॾो प्रोजेक्ट अहिड़ो न आहे कि जीअं फिल्म आहे। त मां चाहियां थो त सिंधी में फिल्म ठहे, फीचर फिल्म ठहे ऐं सिंधी फिल्म जो रिवाइवल थिए। तमामु बहितरीन सोच आहे। कोशिशि कयां पियो त को हिकिड़ो सुठो स्क्रिप्ट मिली वञे, ऐं पाण बि कोशिशि कयूं पिया, पर मुंहिंजो घणो उर्दू साइड ते कमु आहे, त मां पाण सोचींदो बि उर्दू में आहियां, लिखंदो बि उर्दू में आहियां, घणो उर्दू जे साइड लाड़ो आहे। बाक़ी सिंधी में कोशिशि कयूं पिया, बाबा साईं खे बि अर्ज़ु कई आहे त कुझु असांखे ॾियो। आर्टिस्ट माण्हुनि जे विच में तव्हां वॾा थिया आहियो, त तव्हांजी मदर जो हिकिड़ो अलॻि किरदारु ऐं पर्सनैलिटी आहे, फादर जी तव्हांजी अलॻि आहे, पोइ भला इन्हनि ॿिन्हिनि मां वधीक कंहिं मां मुतासिर रहिया आहियो? मां त कुदरत सां मुतासिर थींदो आहियां, ऐं अलाह साईं जी कुदरत आहे, अलाह साईं जी करम नवाज़ी आहे, जंहिं अहिड़े ख़ानदान में पैदा कयो जिते मुफ़क्किर, अदीब, शाइर माण्हू आहिनि। जीअं मुंहिंजो ॾाॾा साईं फ़क़ीर ग़ुलाम अली मसरूर, उन्हनि जी 6 ज़बाननि में शाइरी आहे, आरफाना कलाम आहे। वरी बाबा साईं जो कॉन्ट्रीब्यूशन आहे। अहिड़ी तरीक़े सां अम्मी खे असां परफॉर्म कंदे ॾिठो, त घर में ई असांजे आर्टिस्ट मौजूदु हुया। पोइ बाबा साईं जी महफ़िलूं थींदियूं हुयूं, राग जूं महफ़िलूं थींदियूं हुयूं, वरी मुशाइरा, पोइ अदबी कॉन्फ्रेंसिस। पोइ नंढे हूंदे खां मां उन्हनि में वेंदो रहियुसि बाबा सां गॾु, त बसि उन ई माहौल में रही करे हिकिड़ो मिज़ाज ठही वियो। आर्ट अंदरि मां, मुंहिंजे ख़्याल सां मां बाय बर्थ आर्टिस्ट हुयुसि जी, ऐं उन ई अंदरि जे जज़्बे मूंखे जेको आहे उन सभिनी शयुनि सां सिंक करे छॾियो। चवंदा न DNA में हुयो आर्टिस्ट्री। हाणे जीअं मां पोइट्री कंदो आहियां त मूं पोइट्री जे ग्रामर खां वाक़िफ़ न आहियां, रमूज़ खां वाक़िफ़ न आहियां, पर मूं शाइरी बि कई आहे ऐं कयां बि पियो, ऐं अहिड़ी तरीक़े सां लिखां बि पियो, ऐं अदाकारी बि हिकिड़े तरीक़े सां नंढे हूंदे खां ई कयां पियो मां, पर वो स्क्रीन ते मां बाद में आयो। अदाकारीअ में तव्हां कंहिं मां मुतासिर रहिया आहियो? सिंधी मीडिया या उर्दू मीडिया में जेको फेमस एक्टर हुजे तव्हां उन मां इंस्पायर हुजो? ॾुखियो सवाल आहे। इंस्पायर त मां तक़रीबन सभिनी खां थींदो आहियां जेके सुठो कमु कंदा आहिनि। मां बेसिकली तव्हांखे पहिरें बि ॿुधायो न त कुदरत खां मुतासिर आहियां मां। अलाह साईं जी कुदरत एॾी ज़बरदस्त आहे जो मां अलाह साईं जी कुदरत में गुम थी वेंदो आहियां, चाहे उहो अलाह साईं जो ठहियलु इंसान हुजे या बाक़ी शयूं हुजनि। पर्टिकुलरली पंहिंजी अदाकारी में अगरि मां चवां त खोड़ माण्हू आहिनि। ज़िया मुहिउद्दीन साहब मुंहिंजो मेंटोर आहे, मां उन्हनि सां इंस्पायर्ड आहियां। तलत हुसैन साहब खां इंस्पायर्ड आहियां, उहे मुंहिंजा टीचर आहिनि। ऐं खोड़ सारा हिंदुस्तान जा बि अदाकार आहिनि जेके मूंखे वणंदा आहिनि। इंस्पायर त मां खोड़ माण्हुनि खां थींदो आहियां, सही, पर पंहिंजो जेको क्राफ्ट आहे उन्हनि सभिनी खां इंस्पिरेशन वठण खां पोइ मूं कॾहिं कंहिंखे कॉपी कोन कयो। सही, मां पाण खे ई जेको आहे पॉलिश करण जी कोशिशि कई, छो जो मूं इहो ई सिखियो त पाण पंहिंजे मथां पंहिंजे क्राफ्ट ते कमु कजे। तव्हां कमु उर्दू मीडिया में बि कयो ऐं सिंधी मीडिया में बि कयो, कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि जेके कहिड़ा एलिमेंट्स आहिनि जंहिंजी ज़रूरत आहे? जीअं PTV में ड्रामा थींदा हुया, त सिंधी ड्रामा बि, उर्दू ड्रामा बि, त जेके माण्हू ड्रामा ठाहींदा हुया उहे पाण पढ़ियल लिखियल माण्हू हूंदा हुया, इंटेलेक्चुअल्स हूंदा हुया, त ऐं लिखण वारा बि प्रॉपर अदीब ऐं शाइर माण्हू हूंदा हुया। अली बाबा ऐं शमशेर उल हैदरी साहब ऐं खोड़ वॾा वॾा नाला। हाणे जेको डिफरेंस आयो आहे उहो काफ़ी ड्रेस्टिक चेंज आहे, छो जो जेके पॉलिसी मेकर्स आहिनि या जेके जिन्हनि वटि क्रिएटिव चॉइसिस आहिनि उन्हनि जी ओरिएंटेशन बिज़नेस वारी आहे।
बाक़ी आहे ॻाल्हि त डिफरेंस कहिड़ो आहे त डिफरेंस त ॾाढो आहे छो जो उर्दू मीडिया बाय द टाइम पाण खे अपडेट कयो आहे ग्रो कयो आहे चाहे वो राइटिंग में हुजे चाहे वो डायरेक्शन में हुजे चाहे वो एक्टिंग में हुजे तव्हां अगरि डायरेक्शन ॾिसो हींअर उर्दू ड्रामनि जी त तव्हांखे सुठी हिकिड़ी प्रोडक्ट साम्हूं ईंदी सुठो तव्हांखे नज़र ईंदो स्क्रीन बि सुठी ईंदी उन में जेके अदाकार कमु था पिया कनि उहे बि सुठा ग्रूम्ड प्रॉपर अदाकारी सिंधी मीडिया में तव्हां ॾिसंदव त जेका PTV जे टाइम ते मयार हो सिंधी ड्रामे जो आहिस्ते आहिस्ते किरंदो वियो चाहे वो अदाकारी में हुजे चाहे वो हिदायतकारी में हुजे चाहे वो राइटिंग में हुजे लिखण वारा सुठो ड्रामो कोन पिया लिखनि अदाकार उन्हनि पाण खे ग्रूम ई कोन्हे कयो बसि हो पंहिंजे हिसाब सां पंहिंजे घटि ते परफॉर्म पिया कनि ऐं जेके डायरेक्टर्स कमु पिया कनि उन में कुझु जेके पुराणा PTV जा हुया जेके अदाकार हुया उहे हाणे डायरेक्टर थी विया आहिनि त उन्हनि जी बि अंडरस्टैंडिंग लेवल हिकिड़ी हद ताईं आहे उहे बि ग्रो कोन था पिया कनि ऐं अगरि उन्हनि सां ॻाल्हायो भई तव्हां ईअं छो नथा कयो तव्हां क्वालिटी ते कमु छो नथा कयो सुठो त उहो चवंदा आहिनि भई बजट्स न आहिनि सभिनी खां वॾो मसइलो बजट्स जो आहे जी हाणे उर्दू मीडिया में जेको ड्रामो हिकिड़ो सीरियल ठहे थो उन ते आराम सां 5-6 करोड़ 4 करोड़ त उहो इन्वेस्ट कनि था आर्टिस्टनि खे सुठा पैसा ॾियनि था जॾहिं आर्टिस्ट खे सुठा पैसा ॾींदव त उहो ग्रो बि कंदो उहो पाण ते महिनत बि कंदो पर अगरि उनखे तव्हां थोरा पैसा ॾींदव त चवंदो मां महिनत छाजे लाइ कयां ऐं कमु उन खां एॾो था वठनि त सिंधी मीडिया में सभिनी खां मेन मसइलो बजट्स जो आहे हाणे फॉर एग्जाम्पल अगरि मूंखे सिंधी मीडिया में ऑफर थिए थी त को ड्रामो कयां त उन में त पैसा एतिरा घटि आहिनि घटि पेमेंट्स आहिनि जो उन जे मुक़ाबले में मूंखे जेको कमु मिले थो उर्दू मीडिया में त ज़ाहिर आहे मां उहो ई कंदुसि न जिते मूंखे सुठा पैसा मिलंदा जेको मां वर्थ मुंहिंजी आहे सही पर इहो हिकिड़ो मेजर डिफरेंस आहे त सिंधी चैनल जा जेके मालिकान आहिनि उहे शायदि इन शइ खे रियलाइज़ नथा पिया कनि त इहे जेके आर्टिस्ट आहिनि इहे ई स्क्रीन ते ईंदा आहिनि इन्हनि सां ई असांखे बिज़नेस थो मिले त असांखे इन्हनि में इन्वेस्ट करणु घुरिजे पोइ उन में इन्वेस्ट कोन था पिया कनि भई कमर्शियल्स तव्हांखे मिलनि था तव्हांखे पैसा बि मिलनि था तव्हां कमायो पर तव्हां उन्हनि खे बि त इन्वेस्ट कयो न जेके तव्हांजे प्रोडक्ट खे ठाहे था ॾियनि पिया कंहिं बि बिज़नेस में इन्वेस्टमेंट हूंदी आहे त पोइ रिज़ल्ट बि पाण ईंदो आहे पर क्रिएटिव माण्हुनि ते इन्वेस्ट कयो न तव्हां अहिड़ी अकेडमीज़ ठाहियो जंहिंमें अदाकारनि जी ग्रूमिंग थिए तव्हां अहिड़ी अकेडमीज़ ठाहियो जिते डायरेक्टर्स ऐं राइटर्स ग्रूम थियनि अहिड़ो आहे ई कोन सिंधी ड्रामो उते ई बीठो आहे अदाकारी ॾींहों ॾींहुं ईअं थी ख़राब थी थींदी वञे नॉन एक्टर्स सां एक्टिंग कराइणु ऐं जेके प्रॉपर एक्टर्स आहिनि उन्हनि खे तव्हां एक्टिंग नथा करायो ऐं अगरि करायो बि था त एतिरा घटि पैसा था ॾियो त उहो चवंदा भाउ असां कयूं ई कोन था म्यूज़िक में बि तव्हां चयो त तव्हांजो रहियो आहे इंट्रस्ट कॾहिं के गाना लिखिया अथव का म्यूज़िक कंपोज़ कई आहे तव्हां मुंहिंजो ॾाॾा साईं पाण बि रागी हो ऐं कलाम चवण ऐं सभु कुझु वरी बाबा साईं बि प्रॉपर म्यूज़िशियन आहिनि कंपोज़र आहिनि सिंगर आहिनि त बाबा वारनि खे ॾिसी करे जेको आहे न मुंहिंजा बि मसल्स डेवलप थी विया हाणे मां मेलोडी ठाहे वठंदो आहियां सही सोचींदो आहियां थोरो दिमाग़ हलाईंदो आहियां हा बिल्कुलु ज़रूरु तव्हां में DNA में त मौजूदु आहे न बिल्कुलु जीअं अॻु में बि तव्हां ज़िक्र कयो त करे त हाणे तव्हां ज़रूरु वेंदो जीअं मुंहिंजो भाउ आहे वॾो साइरस हो गिटार वॼाईंदो आहे बाबा पियानो प्ले कंदो आहे त मूंखे बाबा चवंदो यू आर जैक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन त मां चवंदुमि छा कयां त बाबा चवंदो एटलीस्ट बी अ मास्टर ऑफ वन त पोइ मां अदाकारी में पाण खे घणो इन्वॉल्व कयो म्यूज़िक मां कंदो आहियां पंहिंजी शौक़ जे लाइ पंहिंजी सेटिस्फेक्शन जे लाइ पंहिंजी रूह खे तरावत ॾियण लाइ गिटार मां वॼाईंदो आहियां छा इहो वाक़ई में आहे त म्यूज़िक रूह जी ग़िज़ा आहे ऐं उहो हिकिड़ी माण्हूअ जी कैफ़ियत थिए थी जॾहिं उनखे म्यूज़िक खपे थी ऐं उन सां पोइ माण्हूअ खे हिकिड़ी नवाण फील थिए थी जंहिं बि क़िस्म जो ई उनजी कैफ़ियत आहे पोइ कहिड़ो माण्हू केॾी महिल डिप्रेशन में आहे केॾी महिल कंहिं मुश्किल वक़्त में हले थो त म्यूज़िक उनजो हिकिड़ो सहारो थी पए थो छा इहो वाक़ई में आहे 100% ईअं न आहे छो जो इंसान इन्हनि सभिनी शयुनि खां मथे आहे शयूं जेके पंहिंजे नफ़्स खे लज़त ॾियण लाइ कुदरत जी तरफ़ां ॾिनल आहिनि पर उन्हनि खे इंसान केतिरो परसू करे थो उन ते डिपेंड करे थो उनजी अपब्रिंगिंग कीअं आहे उनजो माहौल कहिड़ो आहे फॉर एग्जाम्पल हिकिड़ो राइटर आहे उहो लिखे थो उनजी लिखण में उनजी रूह जी ग़िज़ा आहे मां अदाकार आहियां मां अदाकारी कयां थो मुंहिंजी अदाकारी में मुंहिंजी रूह खे सुकून थो मिले इंसान खे जेके शयूं राहत ॾियनि थियूं उहे ज़रूरी न आहे त परमानेंट हुजनि जीअं फॉर एग्जाम्पल हिकिड़े माण्हू खे रूह खे राहत थी मिले म्यूज़िक ॿुधी पर हिकिड़ो वक़्तु ईंदो म्यूज़िक ॿुधी चवंदो बसि भई हाणे इनमें बि मूंखे मज़ो कोन थो अचे या कोई ट्रैवलिंग थो करे या कोई बि कुझु बि करे थो
त ज़रूरी न आहे उन जा जेके दुनियावी शयुनि मां माण्हू राहत हासिल करे थो न उहो टेम्परेरी आहे, परमानेंट न आहे। पर परमानेंट जेको राहत हासिल करणु थो चाहे इंसानु उहो ज़िक्र इलाही में ई आहे। इहो मूं सिखियो आहे, इहो मां सम्झियो आहे। छो जो ऑब्वियसली असांजो फैमिली जो सूफ़ी सिलसिलो आहे त असां दीन खे मां तसव्वुफ़ जे थ्रू दीन खे सिखियो आहे, सम्झियो आहे। ऐं असल राहत, रूह जी राहत उहा ज़िक्र इलाही में आहे, दिलि क़ुरान में आहे। दिलि जो जेको सुकून आला साईं चए थो तोखे किथे सुकून कोन मिलंदो, ज़िक्र इलाही में सुकून मिलंदो। क़ल्ब जो सुकून, इत्मिनान ज़िक्र इलाही में आहे। बाक़ी म्यूज़िक कंहिं समहाउ कंहिं हद ताईं सुकून ॾिए थी, छो जो आई हैव बीन अ वेरी कीन लिसनर। मां म्यूज़िक खे ॾाढो ॿुधो आहे, नंढे हूंदे खां म्यूज़िक पियो ॿुधां, पर हाणे मां म्यूज़िक घटि ॿुधंदो आहियां, सफ़ा घटि। कॾहिं ईअं थींदो आहे जो मां म्यूज़िक ॿुधां। ऐं मुंहिंजो म्यूज़िक ॿुधण जा बि टाइमिंग्स ऐं पैरामीटर्स चेंज थींदा रहंदा आहिनि। पहिरियों मां लिरिक्स वारी म्यूज़िक ॿुधंदो हुउसि, हाणे मूंखे लिरिक्स वारी म्यूज़िक न आहे पसंदि। मां रुगो म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट्स मूंखे वणंदा आहिनि, इंस्ट्रूमेंटल्स वणंदा आहिनि। त उहो बाय द टाइम आहिस्ते आहिस्ते जेको आहे न माण्हू जो मतिलबु माण्हू वक़्त सां गॾु चेंज थिए थो, इवॉल्व थिए थो, ज़ाहिर आहे माण्हू चेंज थिए थो, ट्रांसफॉर्म थिए थो। ऐं जहिड़ा रुझानात माण्हू पहिरें कंदो आहे, हाणे हिकिड़ी शइ माण्हू करे थो पियो, उन मां माण्हू फैडअप बि थी थो वञे। जी नाज़रीन, वधीक कचहरी जारी रहंदी पारस मसरूर सां गॾु। मिलूं था नंढड़ी ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, हाज़िर आहियूं ब्रेक खां पोइ ऐं असां मौजूदु आहियूं नापा, जिते पारस साहब पंहिंजो सॼी थ्रू आउट जर्नी स्टूडेंट खां वठी ऐं हिन अॼु ॾींहं ताईं जेको हिकिड़ो पॉलिश्ड ऐं पॉपुलर एक्टर आहे, उहा सॼी जर्नी ऐं सॼा एक्सपीरियंसिस असांखे ॾेखारींदो। हिते तव्हांजो मोस्ट टाइम गुज़रंदो आहे सभिनि मां घणो? घर में घटि रहिया आहियूं, हिते वधीक रहियो आहियां मां, ख़ासि तौर ते 2005, 2006 एंड 2007, ऑल्सो 2008। 2007 में हितां ग्रेजुएशन थी, पोइ 2008 में हिते असांखे जॉब ऑफर थी वई। अच्छा। हा, परफॉर्मिंग आर्ट्स एसोसिएट जी जॉब। ऐं उन महिल असांखे 25,000 पर मंथ ते हिते हिननि रखियो। ऐं फॉरन ग्रेजुएशन खां पोइ एतिरी पघार ते नौकिरी मिली वञणु हिकिड़ी असांजे लाइ वॾी अपॉर्चुनिटी हुई। उहे ई प्रोजेक्ट्स आहिनि जेके नापा जी तरफ़ां? बिल्कुलु, नापा प्रोड्यूस कया, नापा जी प्रोडक्शंस हुयूं। तलत हुसैन साहब, ख़ालिद अहमद साहब ऐं ॿिया खोड़ सारा टीचर्स। वॾनि लेजेंड सां गॾु तव्हां कमु कयो, तव्हांजी त पढ़ाई जो हिसो बि सिलसिलो उतां खां ई शुरू थी वियो हूंदो। बिल्कुलु, इन्हनि चवंदा आहिनि न कंहिं वॾे आलिम सां या कंहिं मुफ़क्किर सां वियो त उहो 4 किताबूं पढ़ण जे बराबरि आहे। त असां इन्हनि वॾनि माण्हुनि सां रहियासीं, इन्हनि जो एक्सपीरियंस गेन कयो, इन्हनि जी कचहरियूं ॿुधियूंसीं, इन्हनि जा लेक्चर्स, पोइ इन्हनि असांखे जेके प्रैक्टिसिस करायूं, त इहो हिकिड़ो लाइफ टाइम एक्सपीरियंस रहियो। जीअं मुंहिंजी पहिरीं प्रोडक्शन जेका हुई, कमर्शियल प्रोडक्शन, जेका ज़िया मुहिउद्दीन साहब डायरेक्ट कयो, प्ले आगा हाशिर जो सफ़ेद खून, जंहिंजो पोस्टर तव्हां ॾिसी। अच्छा, ही वारो सही। हे तलत हुसैन साहब हिन में मेन कैरेक्टर कयो हुयो। 2008 में लिखियल, सही जी, 2008 मई में 24 अप्रैल टू 4 मई असां कंटिन्यूअस हर ॾींहुं परफॉर्म कंदा हुआसीं। सफ़ेद खून, इन में मुंहिंजो बैरम जो रोल हुयो, मेन नेगेटिव कैरेक्टर हुयो, एंटेगनिस्ट। त हे मुंहिंजी पहिरीं प्रोडक्शन हुई। उन खां अलावा सुल्तान का फ़ैसला हो 2009 में थियो हुयो, उन में बि मां हुउसि। ऐं किंग लियर हींअर रिसेंटली थियो 19 to 29 दिसंबर 2019 में। इन में एडमंड जो कैरेक्टर मूं प्ले कयो ऐं मेन एंटेगनिस्ट ख़ालिद अहमद साहब उन में उन्हनि प्रोटैगनिस्ट कयो, किंग लियर जो कैरेक्टर कयो हुयो। उन खां अलावा बेगम जान प्ले थियो। तव्हांजो पंहिंजो बि हिते पोस्टर लॻल आहे। जी, मुंहिंजी तस्वीर आहे। जी जी। 2013 में असां परफॉर्म कयो मरहूम नाइला जाफ़री, इन में मुंहिंजी हीरोइन हुयूं। ऐं पंहिंजो अञा खोड़ सारा प्लेस थिया, कोर्ट मार्शल ऐं हिकिड़ो ॿियो प्ले हुयो असांजो हे बेगम जान। हे हिकिड़ो असां प्ले कयोसीं जाने पहचाने अजनबी, इन जो पोस्टर उन पासे बि आहे। त इन इहो ओरिजिनल प्ले हुयो, इन में मां गाना बि कंपोज कया हुया, इन में मूं पोइट्री बि लिखी हुई, इन में परफॉर्म बि कयो हुयो, मोनोलॉग्स बि लिखिया हुया। सो आई हैव डन अ लॉट इन दैट। फवाद खान असांजो, ऐं इन में मुंहिंजो मेन रोल हुयो। ऐं बादल सरकार जो इहो प्ले हुयो, शाइर हूंदो आहे, अदीब हूंदो आहे, सुमन सानिया। सही सही सही। दिस वन इज
इहो मां आहियां। त तमामु खोड़ सारियूं यादियूं वाबस्ता हूंदियूं हर प्रोजेक्ट सां तव्हां जूं। ऐं जीअं त तव्हां अॻु में बि ॿुधायो त कुझु अहिड़ा आर्टिस्ट बि आहिनि जेके हींअर असां सां गॾु न आहिनि या हिन दुनिया मां लाॾाणो करे चुका आहिनि। त मतिलबु इहे ई यादगिरियूं आहिनि जेके तव्हां उन्हनि जूं पाण सां गॾु रखो था, जेके तव्हांजा प्रोजेक्ट्स थियनि था। इहो असांजो हिकिड़ो क्लास आहे। हिते क्लासिस थींदियूं? हा, हिते बिग क्लासिस थींदियूं हुयूं। ज़िया साहब हिते रोस्ट्रम ते बि असांखे डिक्शन जी क्लासिस, हिते असां रिहर्सल्स बि कयूं आहिनि ऐं कॾहिं कॾहिं हिते अची असां पोयां सुम्ही बि पवंदा आहियूं। अच्छा। पर हे रूम वन ऑफ द रूम्स जिते असांजी क्लासिस थींदियूं रहियूं आहिनि। साम्हूं लाइब्रेरी आहे, मां तव्हांखे ॾेखारियां। सॼी दुनिया जा प्लेस आहिनि। अच्छा। हा, थिएटर प्लेस सॼी दुनिया जा। हिते वीडियो आर्काइव बि आहे, जेको ड्रामो तव्हांखे ॾिसणो आहे, पुराणियूं मशहूर फिल्म्स ॾिसणियूं आहिनि, उहे सभु हिते मौजूदु आहिनि। हैमलेट, ओथेलो, हिते सभई मशहूर किताब आहिनि, फ़लसफ़े जा, तारीख़ जा, सोशोलॉजी, फिलॉसफी ऐं थिएट्रिकल प्लेस जेके बि दुनिया में वॾा वॾा प्ले राइट गुज़रिया आहिनि, उन्हनि सभिनी जा प्लेस हिते मौजूदु आहिनि। कम अज़ कम इन मां कुझु किताब त तव्हांखे पढ़ना ई पवंदा, छो जो हे सभु प्लेस आहिनि, मशहूर प्लेस आहिनि जेके अॼु ताईं लिखिया विया आहिनि, अंग्रेज़ी में, उर्दू में, संस्कृत में, हिंदी में। ऐं असांजा जेके हिते लाइब्रेरियन्स आहिनि उन्हनि खे हिंदी बि थी अचे, लिखणु पढ़णु, फारसी। जेको बि हिते ईंदो एडमिशन वठण लाइ, उन जे लाइ इहा ख़ासि जाइ आहे जिते उहो पाण खे वधि में वधि भरे सघे थो। जेतिरो पढ़े ओतिरो माण्हू कढे जेतिरो। हा, बिल्कुलु सही था चओ, ईअं ई हूंदो आहे। ठीकु आहे, हाणे मां तव्हांखे ॾेखारियां थो हिते ऑडिटोरियम। असां अलाए केतिरा प्लेस परफॉर्म कया आहिनि। अच्छा। अलाए केतिरा प्लेस परफॉर्म कया आहिनि, माना सम्झो इहो घर आहे मुंहिंजो। बिल्कुलु सम्झो था। ऐं तक़रीबन 2008 खां पोइ इहो प्रॉपर ठही वियो हुयो ऐं तॾहिं खां असां हिते अलाए सो मैनी परफॉर्मेंस वी हैव डन हियर। जी। ऑडियंस जी कैपेसिटी तव्हां ॾिसी सघो था, साम्हूं लाइट रूम आहे। अहिड़ियूं कहिड़ियूं टिप्स आहिनि जेके तव्हां ॾींदव असांजे यंगस्टर्स खे, जेके थिएटर परफॉर्मर्स आहिनि, त कहिड़ी अहिड़ी ॻाल्हि आहे जो पोइ कॉन्फिडेंस लेवल ते बीट था कनि? छो त हर को ज़ाहिर आहे कंफ्यूज़ थींदो हूंदो। मां सम्झां थी त हिन हीअ स्टेज जो पंहिंजो असरु ई अहिड़ो आहे त मां हिते बीठी आहियां पर मूंखे बि फील थिए पियो त हिन जो हिकिड़ो पंहिंजो मक़ाम आहे। बिल्कुलु। तव्हां ॾिठो हूंदो पाड़ेसरी मुल्क में जॾहिं मंच ते ईंदा आहिनि माण्हू त उहो इज़त कंदा आहिनि। कंहिं बि कम जी इज़त कंदव त उहो तव्हांखे बिल्कुलु पे बैक कंदो। ऐं छो जो इहो कमु इन्फ्लुएंस जो कमु आहे, माण्हुनि खे रग़बत ॾियण जो कमु आहे, माण्हुनि खे क़ाइल करण जो कमु आहे। त इन कम में कॉन्फिडेंस ऐं इहे सॼियूं शयूं शामिलु थी वञनि जॾहिं तव्हां महिनत करणु शुरू था कयो। फॉर एग्ज़ाम्पल, तव्हांखे कोई बि ड्रामो मिलियो, तव्हांखे उन में हिकिड़ो पार्ट मिलियो ऐं तव्हां उनजी रिहर्सल करणु शुरू कई। तव्हां हिकिड़ो सीन अलाए केतिरा दफ़ा रिहर्स कंदा आहियो। बिल्कुलु। रीटेक्स थींदा आहिनि तमामु घणा। हा, रीटेक्स टेलीविजन में थींदा आहिनि। हिते जेको आहे रीटेक न चइबो आहे इनखे। हा, पर परफेक्शन खपे। परफेक्शन जे लाइ रिहर्सल्स जेतिरो रिहर्सल कंदा, जेतिरो पचाईंदो आर्टिस्ट पंहिंजे पाण खे, जेतिरो पढ़ंदो, जेतिरो यादि कंदो, ऐं उन खां पोइ उन जो जेको सब टेक्स्ट आहे, जेका शइ लिखियल कोन्हे, जेको लिखियल आहे उनजो मक़सदु छा आहे, उन मक़सद खे पंहिंजे अंदाज़ में, त उहे सॼियूं शयूं सिंक हुजणु घुरिजनि। तव्हांजी आवाज़, तव्हांजी बॉडी लैंग्वेज, एक्सप्रेशन सभु कुझु अलाइन हुजे, अलाइन हुजे हिकु गॾु। ईअं न हुजे जो माना आवाज़ कंहिं जाइ ते पई वञे, एक्शन किथे पियो वञे, एक्सप्रेशन कोई ॿियो पियो थिए। नाज़रीन, थिएटर परफॉर्मेंस तमामु ॾुखियो कमु आहे, त तव्हांखे बि अंदाज़ो थी वियो हूंदो ऐं सर जूं ॻाल्हियूं ॿुधी करे मूंखे बि अंदाज़ो थी वियो आहे। पारस सर ॿुधायो त हिन थिएटर में तमामु घणा उन्हनि परफॉर्मेंसिस ॾिनियूं आहिनि जेके हर स्टूडेंट नापा जो हिते ईंदो आहे ऐं हिन स्टेज सां वाबस्ता थी वेंदो आहे। त सर, तव्हां जो भला यादगार को अहिड़ो प्ले कहिड़ो रहियो आहे? सभई प्लेस मुंहिंजा यादगार रहिया आहिनि ऐं सफ़ेद खून, जाने पहचाने अजनबी, शकुंतला, खोड़ प्लेस आहिनि।
जनाबे वाला मर चुके हैं, सुल्तान का फैसला। पर इन्हनि मां कोई हिकिड़ो हूंदो न जेको दिलि जे वधीक वेझो रहियो हूंदो। सभई जाने पहचाने अजनबी हिकिड़ो अहिड़ो प्ले हुयो जेको असांजे मुंहिंजी दिलि जे ॾाढो वेझो आहे। उन में जेके असां ग्रेजुएट थिया हुयासीं 13 ॼणा परफॉर्मिंग आर्ट्स में, एक्टिंग में ख़ासि तौर ते, त उन में उन्हनि सभिनी जो इनपुट हुयो ऐं असां सभिनी जी एनर्जीज़ हुयूं ऐं असां सभिनी मिली करे उहो प्ले डेवलप कयो हुयो थ्रू डिफरेंट एक्सपेरिमेंट्स। ऐं उन खां पोइ उहो असां प्ले साम्हूं आंदो हुयो, ऑडियंस जे लाइ तयारु कयो हुयो ऐं उन सां मां ॾाढो क्लोज़ आहियां ऐं उहो हमेशह मूंखे यादि रहंदो आहे। ऐं तव्हांजा पंहिंजा ॿार बि आहिनि, त छा उन्हनि मां कंहिं में इन क़िस्म जो इंट्रस्ट तव्हां महसूसु कयो था त उहे बि इन ई फील्ड में ईंदा? न, अञा त नंढा आहिनि। पुटु मुंहिंजो 10 सालनि जो आहे, धीउ मुंहिंजी 8 सालनि जी आहे, न उहो पढ़नि पिया। हा, पर उहो ड्रामा ॾिसंदा आहिनि, दे फील प्राउड ऑफ इट। ऐं पर अञा ताईं उन्हनि जो मां एतिरो रुझान न आहे ॾिठो ऐं न ई मां उन्हनि ते को अहिड़ो ज़ोर भरियां पियो या कंहिं बि क़िस्म जी ॻाल्हि। उन्हनि खे जेका उन्हनि जी दिलि थींदी, जेको चाहींदा। चवंदा आहिनि त जेके आर्टिस्ट आहिनि, स्पेशली जेके परफॉर्मर्स आहिनि, ॾाढा हसास हूंदा आहिनि ऐं तव्हां पंहिंजी ज़िंदगी ऑलरेडी हिकिड़े आर्ट सां रिलेटेड घराने में तव्हां जनम वरितो आहे ऐं उते इन क़िस्म जूं फीलिंग्स ऐं इमोशन्स ऐं लव ऐं एंगर एंड एक्सप्रेशन्स, छा इहा पाण तव्हांजो पंहिंजो फ़ैसिलो हुयो? लव मैरिज हुई या अरेंज मैरिज हुई? ऐं उन सां उन में तव्हांजो हे आर्ट सां रिलेटेड जेका ही तव्हां ह्यूमन साइकी स्टडी था कयो हिकु क़िस्म जी, इन जो केॾो वॾो हथु आहे हिन रिश्ते में? असल में छा आहे, जो हिकिड़ो आर्टिस्ट वाक़ई में हसास हूंदो आहे। मां बि ॾाढो सेंसिटिव आहियां ऐं मां वॾियूं ॻाल्हियूं बर्दाश्त करे वेंदो आहियां, पर कॾहिं कॾहिं अहिड़ी नंढी ॻाल्हि बि हूंदी आहे न, का उहा दिलि खे लॻी वेंदी आहे। ऐं जीवन साथी जे चूंड में मूं घणो सोचियो कोन। हा, बसि सम्झो ईअं चवंदा आहिनि न त जीअं जुआ खेॾंदो आहे माण्हू, बिल्कुलु, त ख़बर न हूंदी आहे खटंदो या हाराइजी वेंदो। त मुंहिंजो रिलेशनशिप बि ईअं ई स्टार्ट थियो ऐं आई गॉट मैरिड, आई हैड किड्स। ऐं पर मुंहिंजी जेका घरवारी हुई, पहिरीं मुंहिंजी जेका घरवारी हुई, उन जो रुझान न हुयो हिन तरफ़ ऐं हो हिकिड़ी माना सादा तबियत जी हुई, पर उन सां मुंहिंजी अंडरस्टैंडिंग कोन थी सघी। बसि पोइ उहा सेपरेशन थी वई एंड देन आई गॉट मैरिड अगैन। पोइ हाणे जेका मुंहिंजी घरवारी आहे उहा पाण वर्किंग लेडी आहे ऐं उहा इन्हनि शयुनि खे ॾाढे सुठे नमूने सम्झंदी आहे। उन जो तालुक़ु हिन परफॉर्मेंस आर्ट सां न आहे? न, उन जो तालुक़ु परफॉर्मिंग आर्ट सां न आहे, पर उहो लिखंदी आहे। शी इज़ अ राइटर एज़ वेल ऐं उन जो पंहिंजो कमु आहे, पर उहो मुंहिंजे कम खे सराहींदी बि आहे, उहो मुंहिंजी फ़ैन बि आहे ऐं मुंहिंजी शयूं मैनेज करणु, मुंहिंजे मामले खे सम्झणु, त उहा उन सेंसिटिविटी खे सम्झंदी आहे। त हिकिड़ो आर्टिस्ट आहे, उहो सेंसिटिव हूंदो आहे, उनजो कीअं ख़्यालु रखणु घुरिजे। जी जी, बिल्कुलु। इहो हिकिड़ो ॾाढो ज़रूरी आहे। जीअं मूं ॾिठो मुंहिंजी अम्मी बाबा जो जीअं ख़्यालु रखियो सॼी ज़िंदगी, त हाणे अम्मी बाबा त ॿई आर्टिस्ट आहिनि। त ॿ आर्टिस्ट जॾहिं इकठा थी वेंदा आहिनि त हिक ॿिए खे सम्झंदा आहिनि ऐं हिक ॿिए जो ख़्यालु ओड़े तरीक़े सां रखंदा आहिनि। बट फॉर्चुनेटली आई एम हैप्पीली मैरिड ऐं उन में मूंखे काफ़ी सपोर्ट आहे, घर वारनि जी बि ऐं घरवारी जी बि। त इहा हमेशह मूंखे सपोर्ट रही, अलाह साईं जो शुक्र आहे। शेरो शाइरी पढ़ंदा आहियो? जी जी, बिल्कुलु। पोइ केरु तव्हांजो भला फेवरेट शाइर केरु आहे? मिर्ज़ा ग़ालिब मूंखे ॾाढो पसंदि आहे ऐं तसव्वुफ़ में काफ़ी अहिड़ी शयूं आहिनि, सूफ़िया कराम जी शाइरी, जीअं बाबा बुल्ले शाह मूंखे ॾाढो पसंदि आहे ऐं उन मां सेखा वरिती। ईअं ई फैज़ अहमद फराज़, परवीन शाकिर ऐं खोड़ सारा शाइर आहिनि जिन्हनि खे मां, नासिर काज़मी, इन्हनि सभिनी खे मां पढ़ंदो रहियो आहियां। पढ़ाई अहिड़ी रही आहे, थिएटर परफॉर्मेंस रही, इन में वोकल्स ते बि एॾो कमु थींदो आहे, त तव्हांजो आवाज़ मूंखे एॾो दिलचस्प लॻे थो। तव्हांखे ऑफर्स आयूं हूंदियूं सिंगिंग जूं, कॾहिं ईअं थियो आहे? सिंगिंग जी ऑफर्स एज सच त न आयूं। हा, पर मूं पंहिंजे थिएटर जे दौरान कुझु प्लेस अहिड़ा कया, जीअं मां तव्हांखे ॿुधायो न, जाने पहचाने अजनबी, उन में मूं एक्सप्लोर कयो। शकुंतला हिकिड़ो प्ले कयो, असांजो थीसिस प्रोजेक्ट हुयो, उन में मूं गानो बि ॻायो, उन में मूं कंपोज़ बि कयो, उन में मूं लिखियो बि, त मूंखे ख़बर पई त मां इहो करे सघां थो। पोइ असांखे बि भला ॿुधायो, असांजे नाज़रीन खे ख़बर पए पारस मसरूर केॾो बहितरीन ॻाए सघे थो। बहितरीन त न, बसि ईअं ई आहे जो थोरो न, मूंखे यकीन आहे बहितरीन ई हूंदो। बाबा साईं जे सुरनि खे झले ऐं उन्हनि जेका सेखा ॾिनी, सम्झ ॾिनी, जी, उन सां गॾु रही करे कुझु सिखियो आहे ऐं कुझु सम्झियो आहे, त तव्हांखे पेश कयूं था थोरो कुझु। धरती तोखे, धरती तोखे मुंहिंजी चुम्मी अध में रहिजी
धरती तो खे धरती तो खे मुंहिंजी चुम्मी अध में रहिजी वेंदी ॾींहुं लथो आ रथ खड़ो आ ॾींहुं लथो आ रथ खड़ो आ छा तो सोचे सारथी मन में उन आचार थी डोही हाँ डोही हाँ डोही हाँ हा डोही हाँ डोही हाँ डोही हाँ माँ डोही हाँ माँ डोही हाँ माँ डोही हाँ माँ डोही हाँ मूके ई डोह कयाहन माँ डोही हाँ माँ डोही हाँ हिन सर जे गदले सेंवर में हियो नील कंवल बि त डोहिया ऐं को बि चकोर अंधारे में जे उॾरे थो त दरोहिया मूं गाता गीत बगावत जा मूं गाता गीत बगावत जा मूं वागवतन जी मोड़िया मां डोही हाँ मां डोही हाँ जी नाज़रीन बहितरीन सिंगर ऐं बहितरीन जुंगारे ॿुधायो असांखे पारस मसरूर साहब मिलूं था वरी नंढड़ी ब्रेक खां पोइ छो त टाइम जी कमी आहे अधु का कचहरी जारी थींदी ब्रेक खां पोइ वेलकम बैक नाज़रीन हाज़िर आहियूं ब्रेक खां पोइ लिखो था पिया कुझु पंहिंजी कंपोज़िशन पंहिंजी कंपोज़िशन हा मां तव्हांखे ॿुधायां थो पर मुंहिंजी हिकिड़ी कंपोज़िशन आहे उहा रैप सॉन्ग जे हुन में सूरत में आहे पर मां पंहिंजी कंपोज़िशन ॿुधायां थो पर कलाम ॾाढा साईं जो थो ॿुधायां रस्ते से मेरे हट जाओ रस्ते से मेरे हट जाओ बस बहुत हुआ अब थक जाओ बस बहुत हुआ अब थक जाओ कब तक सितम तुम ढाओगे यूं बार बार आजमाओगे ए हे आहा आहा ए ला 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 कर लो जो भी तुम्हें करना है कर लो जो भी तुम्हें करना है एक दिन तुम्हें भी मरना है एक दिन तुम्हें भी मरना है मरना है मरना है मरना है हे आहा आहा हे ला 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 दुनिया की नजरों में आला दुनिया की नजरों में आला दौलत के नशे में धुत हो तुम दुनिया की नजरों में आला दौलत के नशे में धुत हो तुम हम भूख प्यास से मर गए तो तुम खा खा के मर जाओगे ए आहा आहा ला 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 ॾाढो बहितरीन पियो अॼुकल्ह अहिड़े क़िस्म जो कंपोज़िशन हिकिड़ो मां तव्हांखे ॾाढा साईं जो कलाम ॿुधायां थो वाह सैलानी सैर करी थो सूरत वारो पहिरे वेस वाह सैलानी सैर करी थो सूरत वारो पहिरे वेस काथे रांझण नाम लिखाई काथे रांझण नाम लिखाई काथे लैला काथे कैस सवे हज़ारे नाम धराए घुमे वतन परदेस वलो म्या सवे हज़ारे नाम धराए घुमे वतन परदेस काथे आदम काथे अहमद काथे आदम काथे आमद काथे तुंहिंजो इसम अवेस सवे हज़ारे नाम धराए घुमे वतन परदेस काथे पहिरें खिलत खासी काथे अदना चाकर वेस सवे हज़ारे नाम धराए घुमे वतन परदेस वलो म्या सवे हज़ारे नाम धराए घुमे वतन परदेस पोइ फरमाइनि था काथे किशन त काथे कन्हैयो ओ काथे किशन त काथे कन्हैयो काथे गोबिंद काथे गणेश
मसरूर सही सुञातो सारो लालण तुंहिंजो अजब लबेस वाह। मसरूर सही सुञातो सारो लालण तुंहिंजो अजब लबेस ज़बरदस्त बहितरीन असांजे प्रोग्राम जो हिकिड़ो इहो नओं एडिशन आहे जेको तमामु इंट्रस्टिंग आहे ऐं तमामु दिलचस्प आहे त असां तव्हां खां सुवाल पुछंदासीं उनखे 3 ऑप्शन्स ॾींदासीं तव्हां उन्हनि ऑप्शन्स मां हिकिड़ो जेको घणो वधीक सूटेबल जवाबु आहे जेको तव्हां पसंदि कंदव तव्हांजी पंहिंजी पर्सनैलिटी पसंदि जे हवाले सां उहो ॿुधाईंदव सो पहिरियों सुवालु तव्हां खां पुछंदासीं त अगरि पारस मसरूर एक्टर न हुजे हा त छा हुजे हा नंबर 1 ऑप्शन ॾियां थी तव्हांखे शायर हुजे हा डायरेक्टर हुजे हा सिंगर हुजे हा मां जेको आहियां न को गुमनाम हुजां हा कंहिं भिट ते वेठो हुजां अच्छा हा माना ईअं हुजे हा क्वेश्चन नंबर 2 तव्हां खां पुछूं था त तव्हांजो फेवरेट सिंगर केरु रहियो आहे हिननि ऑप्शन्स मां नंबर 1 सनम मारवी नंबर 2 आबिदा परवीन ऐं नंबर 3 उस्ताद यूसुफ आबिदा परवीन अच्छा हा उस्ताद यूसुफ बि ॾाढो सुठो आहे पर आबिदा परवीन क्वेश्चन नंबर 3 तव्हां खां पुछूं था बेस्ट एक्टर सिंधी मीडिया में केरु आहे नंबर 1 सलाउद्दीन तुनियो नंबर 2 इसरार लगारी साहब नंबर 3 गुलाब चांडियो साहब गुलाब चांडियो साहब हिन टिनि मां तव्हां रेटिंग कयो फर्स्ट सेकेंड ऐं थर्ड जे हवाले सां जेके प्रायोरिटाइज़ तव्हां कंहिं शइ खे था कयो ऑप्शन आहिनि तव्हांजा फिल्म टेलीविज़न या थिएटर फिल्म टेलीविज़न तमामु दिलचस्प कचहरी रही पारस मसरूर साहब सां गॾु ऐं ईंदड़ हफ़्ते वरी हिकिड़े नए सितारे सां गॾु हाज़िर थींदसि तेसिताईं इजाज़त ॾियो बाक़ पीरज़ादा खे अला भाई